अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फरन पेज सां गॾु आऊं आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, पाकिस्तान जे लाइ तमामु क़ाबिल फ़ख्र ॻाल्हि आहे त हिकु ई वक़्तु 90 मुल्कनि जे मीडिया ते पाकिस्तान सर फ़हरिस्त रहियो, ज़ेर बहस रहियो, ख़बरुनि जी ज़ीनत रहियो ऐं मुख़्तलिफ़ जेके आलमी नशरियाती इदारा या वॾियूं अख़बारूं आहिनि उन्हनि में जेके बि हेडलाइंस छपियूं या हलियूं उन में पाकिस्तान जो वक़ार बुलंद नज़र आयो। जेके इनिशिएटिव पाकिस्तान वरिता उन ते दुनिया ॾिठो त ईरान खे बि भरपूर एतमाद हासिलु रहियो ऐं ख़ुदि अमेरिका खे बि एतमाद हासिलु रहियो ऐं पाकिस्तान जेको चयो करे ॾेखारियो। हाणे ॻाल्हियुनि जो दौरु जेको हलियो 21 कलाकनि ताईं, उन खां पोइ ज़ाहिरा ॿ वॾा फ़रीक़ आहिनि, तमामु घणा उन्हनि जा 40 साल पुराणा इख़्तिलाफ़ आहिनि ऐं हीउ पहिरियों भेरो आहे जो बराए रास्त उहे फेस टू फेस वेठा आहिनि ऐं हिन में दुनिया ॾिठो त पाकिस्तान जेको चयो उहो करे ॾेखारियो ऐं ॿिन्ही धुरियुनि खे हिक ई मेज़ ते विहारे दुनिया खे ॿुधायो त पाकिस्तान में इहा कैपेबिलिटी आहे। पाकिस्तान जेका सफ़ारतकारी आहे उहा दुनिया जी जेका राइज़िंग डिप्लोमेसी आहे उन में हाणे काउंट थिए पई। इहा ॿी ॻाल्हि आहे त ॿई फ़रीक़, छाकाणि त कन्फ्लिक्ट एतिरो एक्सट्रीम ते आहे त उहो हिक ॿिए सां मुंहिंजे ख़्याल में एतिरो रिज़ाल्व एक्सपेक्टेड ई न आहे ऐं इहे दौर हाणे शुरू थिया आहिनि ऐं हलंदा रहंदा। अमेरिकी नायब सदर हुजे या ख़ुदि स्पीकर हुजे ईरान जो क़ौमी असम्बली जो, उन्हनि जा जेके बयान आया उन में ज़ाहिरा तज़ाद आहिनि ऐं जेके शर्तूं हुयूं उहे ॾुखियूं हुयूं, पर जेका बर्फ़ आहे उहा पिघरंदे नज़र अचे पई ऐं हिन जो क्रेडिट बि पाकिस्तान न वञे पियो। हाणे हिन समूरी सूरत हाल खां पोइ जेको सिनारियो आहे या जेका मंज़रकशी करे सघिजे थी ईरान ऐं अमेरिका जी, त उहा जेका शिदत हुई ज़बानी चइजे या ऑन ग्राउंड चइजे उन में घटिताई बि आहे। ख़ुदि जेको जंगबंदी जो ऐलान आहे तवको इहा बि ज़ाहिर करी वञे त हिन वेग खां पोइ शायदि उहो एक्सटेंड बि थिए ऐं कुझु ॿिया मुल्क जीअं रूस आहे ऐं ख़ुदि ॿिया जेके मुल्क चाहिनि था त इहो मामिलो हाणे हिकु तरफ़ थिए ऐं इहा जंगबंदी मुस्तक़िल तौर ते अनाउंस कई वञे। उन जे लाइ शर्तुनि में बि नरमी जा इशारा मिलनि था ऐं ॿीहर जेको दौरु आहे ॻाल्हियुनि जो उहो बि शायदि शुरू थिए। हाणे वेन्यू कहिड़ो बि हुजे, मुल्क कहिड़ो बि उनखे होस्ट करे, पर इहो ॿेड़ो जेको आहे पाकिस्तान खयों आहे। पाकिस्तान जॾहिं इहो प्रोग्राम रिथियो ॻाल्हियुनि जो, जॾहिं इहे इस्लामाबाद टॉक्स शुरू थियण वारा हुया त तरह तरह जा जेके स्पेकुलेशन्स हुया मुख़्तलिफ़ मीडिया चैनल्स ते आलमी, ख़ासि तौर ते जेके इसराइल फंडेड न्यूज़ चैनल्स आहिनि, अख़बारूं आहिनि या ख़ुदि रा फंडेड जेके चैनल्स आहिनि, हिकिड़ी वॾी ऑर्गनाइज़ जेका आहे कंपेन, मैसिव कंपेन ड्राइव कई वई त पाकिस्तान ते हीअं थींदो, ईरान खां माण्हू निकिरंदा उन ते स्ट्राइक अटैक थींदा। इन खां अलावा अमेरिकन ख़ुदि जेके पहुचनि था उहे तमामु घणो सिक्योरिटी रिस्क था खणनि, पर सॼा जेके बि इहे मफ़रूज़ा हुया या जेका मनफ़ी प्रोपेगेंडा हुई उहा पंहिंजो दम टोड़े चुकी, छाकाणि त पाकिस्तान हिन खे ज़बरदस्त तरीक़े सां होस्ट बि कयो, हैंडल बि कयो ऐं उन खां पोइ हुनजो हैप्पी एंडिंग बि थी ऐं सेफ पैसेज वसीले ॿई जेके आहिनि वफ़द पंहिंजे मुल्कनि ॾांहुं आराम सां, सुकून सां, पुरमन तरीक़े सां पहुची विया। हाणे हिन समूरी सूरत हाल ते असां सां गॾु मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी नाले तज़िया निगाह GM जमाई साहब। जमाई साहब, एॾो वॾो कमु हुयो जेको पाकिस्तान अलाह जे फज़ल सां ख़ुशुसलूबी सां कयो, पर कुझु जेके बि मनफ़ी कैरेक्टर्स आहिनि मुल्क, ख़ासि तौर ते इसराइल हुजे, इंडिया हुजे, ॿिया मुल्क, उहे हिन खे मनफ़ी करार ॾियनि पिया त बाबा ॻाल्हियूं नाकामियूं, पाकिस्तान जेको चयो करे ॾेखारियो। हाणे छा था सम्झो ॿिन्ही मुल्कनि में को लचक पैदा थींदी, जंगबंदी एक्सटेंड थींदी उनजो टाइम, या कंहिं हल तरफ़ वेंदा? सके सां पहिरियों त ज़ाहिर आहे सॼे पाकिस्तानी क़ौम खे मुबारक, सॼे असांजे क़ौमी इदारनि खे मुबारक, हुकूमत खे मुबारक त हुननि दुनिया में इहो साबित करे ॾेखारियो त पाकिस्तान न सिर्फ़ु पाकिस्तान जे अंदरि बल्कि दुनिया जी कुंड कुड़छ में अमन जो ख़्वाह आहे ऐं अमन जे लाइ पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾेई रहियो आहे, अमन जे लाइ राब्ता करे रहियो आहे, अमन जे लाइ जखौड़ करे रहियो आहे, अमन जे लाइ हिक ॿिए जूं दुश्मनियूं ख़तमु करण में बि पंहिंजो किरदारु अदा करे थो। जेसि ताईं तालुक़ु आहे ईरान अमेरिका जे विच में ॻाल्हियूं, त गुज़िरियल 47 सालनि खां इन्हनि जे दरमियान इख़्तिलाफ़ात आहिनि ऐं असल मसइलो अमेरिका जो बि न आहे, असल मसइलो इसराइल जो आहे जेको मुस्तक़िल बुनियादनि ते अमेरिका खे पंहिंजे असर में वठी करे उन खां उहे फ़ैसिला कराईंदो आहे जेको अमेरिका जे पंहिंजे लाइ बि हाञकार आहिनि। हिन ख़िते जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हीअ पहिरीं उहा जंग आहे जंहिंमें अमेरिका खे बाज़ाब्ता तौर ते 40 ॾींहंनि में
शिकस्त जो सामनो करिणो पियो आहे। इन खां अॻु में जेके जंगूं हुयूं, इराक़ जी जंग हुई या अफ़गानिस्तान जी जंग हुई, उन में हुनखे साल लॻा, छो जो हू थोरे ई वक़्त में उन ॿिन्ही मुल्कनि ते कब्ज़ो करे चुको हुयो। ऐं उन खां पोइ जेकी गोरीला वार शुरू थी, यकीनन उन जे नतीजे में अमेरिका खे शिकस्त ईअं ई नसीब थी जीअं वियतनाम में उनखे सालनि ताईं जंग जे बावजूदि बि शिकस्त नसीब थी। हाणे हीअ जेकी 40 ॾींहं हुआ, तक़रीबन 38 ॾींहं त हुन बिराह रास्त हमला कया। हाणे इन 38 ॾींहंनि में चवंदा आहिनि त अमेरिका खे जेको लॉस थियो आहे, यानी कि माली लॉस जी असां ॻाल्हि कयूं त उहो तक़रीबन वियतनाम में जेकी हुनजी 2 साल जी जंग हुई उन खां बि वधीक जेको आहे माली नुक़सानु थियो आहे। अहिड़े तरीक़े सां जेकी अफ़गानिस्तान में बि हुनजी तक़रीबन इन ई अरसे जी जंग हुई, सालनि ते मुहित जंग हुई, पर हुनखे इन क़िस्म जो माली नुक़सानु शायदि उन्हनि जंगनि में बि न थियो। जेकॾहिं असां ड्यूरेशन जी ॻाल्हि कयूं त ज़ाहिर आहे ड्यूरेशन वॾी हुई त उनजा अख़राजात बि उन हिसाब सां थींदा आहिनि, पर दिफ़ाई साज़ो सामान जी आउं ॻाल्हि थो कयां त जीअं अमेरिका जा जेके एतिरा जहाज़ किरिया आहिनि, सेकेंड वर्ल्ड वार में बि अमेरिका जा एतिरा जहाज़, जंगी जहाज़ न किरिया अचूं हुआ। था। मुंहिंजो सवाल इहो आहे त जेका प्रोपेगेंडा थी पई वई उन ते अची रहियो आहियां हिकु मख़सूस जमायत ऐं कुझु आलमी जेके एंटी पाकिस्तान एजेंसीज़ आहिनि, सम्झो था त उन वक़्तु जंहिं वक़्तु इहो थ्रेड हुयो त पाकिस्तान ग्रे लिस्ट में आहे, पाकिस्तान ब्लैक लिस्ट में आहे, पाकिस्तान डिफॉल्ट थियण वारो आहे, पाकिस्तान जी सालमियत खे ख़तरो आहे, पाकिस्तान जी क्रेडिबिलिटी जेका आहे दाव ते आहे ऐं क्वेश्चन राउंड ते, उन में ही वॾो मोरका हक़ खां पोइ जेको आलमी लेवल ते स्ट्राइक आहे पाकिस्तान जो डिप्लोमेटिक कोर तां, कीअं पिया ॾिसो हिनखे? सरकी साहब, इन इशू ते मां अची रहियो हुउसि त जॾहिं प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान 48 कलाकनि जे इहो अल्टीमेटम जेको पूरो थियण वारो हुयो ऐं उन में एक्सटेंशन जी ॻाल्हि कई, त उन खां पोइ इंडिया ऐं इसराइल जी जेको सोशल मीडिया ऐं नेशनल मीडिया ऐं कुझु मग़रबी मीडिया बि असां चई सघूं था, जंहिंमें अमेरिका जा बि कुझु अहिड़ा चैनल्स ऐं अख़बारूं शामिल हुयूं जेके जिन जा मालिक यहूदी आहिनि, उन्हनि सभ खां अॻु में हिकिड़ो प्रोपेगेंडा कयो त वाइस प्रेसिडेंट अमेरिका JD वेंस जेको आहे उहो उन मुज़ाकरात में न हूंदो। जंहिं खां पोइ अमेरिका खे पाण स्टेट डिपार्टमेंट खे बयानु ॾियणो पइजी वियो त न इन मुज़ाकरातनि में वाइस प्रेसिडेंट ऑफ US JD वेंस शामिल हूंदो। उन खां पोइ हिननि 2 क़िस्म जूं 2 प्रोपेगेंडा कयूं, ख़ासि तौर ते इंडियन चैनल्स उन में अॻु भरा हुआ त छा JD वेंस जेको आहे उहो पाकिस्तान वञे थो त उहो महफ़ूज़ आहे, ऐं छा जेको ईरानी वफ़द जेको आहे उहो पाकिस्तान वेंदो त छा उनजी ज़िंदगियूं पाकिस्तान में महफ़ूज़ आहिनि। त पाकिस्तान इहो साबित करे ॾेखारियो त ॿई जेके आहिनि उहे कीअं महफ़ूज़ आहिनि ऐं पाकिस्तान खे महफ़ूज़ कीअं करिणो पवंदो आहे, न सिर्फ़ु पाकिस्तान जी अंदरूनी सरहद, पर हिन वाक़े में तव्हां इहो ॾिसो त पाकिस्तान ॿियनि मुल्कनि जी सरहदनि खे बि हवाई तौर ते महफ़ूज़ करे ॾेखारियो त हिसार कीअं ठहंदो आहे। ऐं हुनजी जेकी जहाज़नि जी जेको आहे फ्रीक्वेंसी हुई, उहो अहिड़ी टेक्नोलॉजी इस्तेमालु कई वई जो उहो कंहिं बि रेडार ते अचण जे क़ाबिली उन्हनि कान छॾी। ऐं जंहिं रेडार ते हिकु जहाज़ उहो बि जेको पाकिस्तानी हो, उनजी उन्हनि फ्रीक्वेंसी ऑन कयली त उनखे शायदि कोई ॾिसी पियो सघे, पर जेको ईरानी जहाज़ उतां अची रहियो हो उनजी फ्रीक्वेंसी बि हुननि उन सिस्टम खां आउट करे छॾी हुई त जीअं उहो कंहिं रेडार सिस्टम ते बि न अची सघे। गॾोगॾु तव्हां ॾिसो त पाकिस्तान एयरफोर्स जा जेके जेट उनजे प्रोटोकॉल चइजे या सिक्योरिटी चइजे, उन में जेके हुआ उन्हनि पंहिंजी दहशत सां जेको आहे जेके दुश्मन आहे उन्हनि जा जेके अज़ाइम हुआ उहे नाकाम बणाए छॾिया। ऐं हिकिड़ो जेको क्लियर मैसेज हुयो इसराइल खे, उहो वाज़े हो पाकिस्तान जे तरफ़ां त जेकॾहिं असांजे महिमाननि ते, छो जो माज़ी में तव्हांखे यादि हूंदो त कतर में जॾहिं मुज़ाकरात पिया थियनि हमास जा, त हुन हमास जी क़यादत खे जेको आहे कतर में जेको आहे टारगेट करे उॾारे छॾियो हुयो। त हुननि जी इहा ख़ुशफ़हमी जेकॾहिं उहा इंडिया जी या इसराइल जी हुई त पाकिस्तान जेको आहे इहो साबित कयो त पाकिस्तान कतर कान्हे, न पाकिस्तान को बि अहिड़ो मुल्क आहे जेको पंहिंजे महिमाननि जी सिक्योरिटी नथो करे सघे। गॾोगॾु पाकिस्तानी पहिरियों दफ़ो इहो कयो त सॼी दुनिया जी मीडिया खे वीज़ा ऑन अराइवल करे छॾिया ऐं डायरेक्शन जेके ॾिनी त दुनिया मां जेको बि अचणु चाहे थो माइनस इसराइल जे, त उहो पाकिस्तान अची सघे थो ऐं उनखे वीज़ा जी सहूलियत जेको आहे उहो एयरपोर्ट ते ई दस्तियाबु हूंदी। पाकिस्तान पंहिंजे किरदार सां सॼी दुनिया खे इहो ॿुधायो त असां अमन जा ख़्वाह आहियूं ऐं पाकिस्तान अमन जे लाइ आख़िरी हद ताईं वञण लाइ तयारु हो। हे 21 कलाकनि जी इहा रुॻो मीटिंग कान हुई, पर इहा गुज़िरियल जेकी 72 कलाकनि खां मुस्तक़िल इन में जदोजहद हली रही हुई ऐं जेके राब्ता थी रहिया हुआ, छो जो उन दौरान ई असांखे सॼी दुनिया जे ॿियनि मुल्कनि खे बि एतमाद में वठिणो हुयो
त जीअं को इहो न सम्झे त इहो को हीउ क्रेडिट खणण जो मसइलो न हो, हीउ दुनिया में अमन क़ाइमु करण जो मसइलो हुयो। ऐं तक़रीबन 50 खां वधीक मुल्कनि जे सरबराहनि असांजे वज़ीर आज़म खे फ़ोन कया। इन खां अलावा सॼी दुनिया जे वज़ीर ख़ारजानि असांजे वज़ीर ख़ारजा खे फ़ोन कया ऐं उहो सभु ख़ुशि हुया, राज़ी हुया त पाकिस्तान जेको आहे इन में पंहिंजो किरदारु अदा करे ऐं दुनिया में अमन कराए। काफ़ी हद ताईं जेकॾहिं मां ॻाल्हायां त अमेरिका जा 15 मुतालबा, वरी ईरान जा 10 मुतालबा, इन ॿिन्ही जी जेकॾहिं असां फ़हिरिस्त जी ॻाल्हि कयूं त काफ़ी हद ताईं सवाइ 3 मुतालबनि जे काफ़ी हद ताईं उन में इतफ़ाक़ राय पैदा थी चुको आहे, जिन जे लाइ ॿई धुरियूं मञे रहियूं आहिनि त असांजो काफ़ी नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी चुको आहे। यानी बाक़ी जेके 3 नुक़्ता बचा आहिनि, यकीननि छो जो बदएतमादी अमेरिका ऐं इसराइल ईरान में तमामु घणी आहे, उहो इसराइल जे करे घणी आहे। मां सम्झां थो त वक़्त जे हिसाब सां इहे जेके 3 पॉइंट्स आहिनि जिन ते अञा मुकमिल इतफ़ाक़ न थी सघियो आहे, न त शायदि इस्लामाबाद अकॉर्ड ते सभिनी मुल्कनि जा साइनूं बि थी वञनि हा, पर उनजे बावजूदि बि अचण वक़्तु ऐं वञण वक़्तु ॿई धुरियूं पाकिस्तान जे किरदार जी तारीफ़ करे रहिया हुआ, पाकिस्तान जे महिमान नवाज़ी जी तारीफ़ करे रहिया हुआ, पाकिस्तान जे मीडिया जे बहितर मैनेजमेंट जी तारीफ़ करे रहिया हुआ ऐं सभिनी बबांगे दौल इहो चयो त पाकिस्तान हिन नाज़ुक मौक़े ते जेको पंहिंजो किरदारु अदा कयो आहे इहो तारीख़ में लिखियो वेंदो। दुनिया जो कहिड़ो बि सवाइ जेके इसराइल ऐं इंडिया जे तव्हां चैनल आहिनि इन्हनि खे सोशल मीडिया खे असां जेकॾहिं दरगुज़र कयूं, उतां जो बहरहाल सोशल मीडिया इंडिया जो बि कुझु पॉज़िटिव आहे इन मामले में, उहो त पंहिंजी हुकूमत जे ख़िलाफ़ु आहे, त उन्हनि जो जेको नेशनल मीडिया आहे उहो छो जो अडानी ऐं अंबानी जा चैनल्स आहिनि, इन करे जेको आहे उते ज़ाहिर आहे उन्हनि खे जेकी डायरेक्शन्स नरेंद्र मोदी जे तरफ़ां मिली रही आहे उहो उन जे मुताबिक़ कमु कनि था। पर 90% तव्हां जेकॾहिं इंडिया जो बि सोशल मीडिया ॾिसो आहे त उहो पाण अमन चाहे रहियो हो ऐं पाकिस्तान जे हिन किरदार जी तारीफ़ करे रहियो हो। उन जा जेके दिफ़ाई तज़िया निगार हुआ, उन जा जेके कॉलमिस्ट हुआ, उहे बि पाकिस्तान जे हिन किरदार जा मदाह बणिजी विया हुआ। हाणे असुलु जेको मसइलो आहे त दुनिया में अमन क़ाइमु करण लाइ ज़ाहिर आहे जेके वॾियूं ताक़तूं आहिनि माज़ी में जेकॾहिं तव्हां ॾिसो त अक्सर इहो क्रेडिट जेको आहे उहो अमेरिका वटि रहियो आहे, ॿिए कंहिं मुल्क वटि इन जो को वॾो क्रेडिट न रहियो आहे जो का वॾी जंग जेको आहे रुकराइजे। ही उहा जंग ई जंहिंसां सॼी दुनिया जी इकोनॉमी मुतासिर थी रही आहे। हर ख़ितो ऐं पाकिस्तान ते तव्हां ॾिसो त दुनिया जे बेशितर मुल्कनि ख़ासि तौर ते अरब मुल्कनि जेको आहे गाना ठाहे करे जेको आहे पाकिस्तान खे ख़राज तहसीन पेश करण जी कोशिशि कई। उते जेको आहे मुज़ाहिरा जेके थी रहिया हुआ वॾी तइदाद में, उते तव्हां ॾिसो त पाकिस्तान जा झंडा खणी माण्हू हली रहिया हुआ ऐं उन सां जेको पाकिस्तान ऐं पाकिस्तानियुनि जी जेकी रिस्पेक्ट थी आहे सॼी दुनिया में, पाकिस्तान जो जेको पासपोर्ट आहे उनखे जंहिं इज़त जी निगाह सां पियो ॾिठो वञे। मक़सदु पाकिस्तान जे लाइ 1947 खां पोइ जेकॾहिं असां हिसाबु लॻाईंदा आहियूं क़याम पाकिस्तान खां पोइ हिन वक़्तु ताईं शायदि एतिरो वॾो मोड़ पाकिस्तान जे नसीब में आयो न आहे। इन खां अॻु में यकीनन पाकिस्तान जो वक़ार उन वक़्तु ज़रूरु बुलंद थियो जॾहिं असां एटमी धमाका कयासीं त ज़ाहिर आहे, पर एटम बम को सुठी शइ त न आहे, ज़ाहिर आहे असां पंहिंजी सेफ्टी लाइ रखियो आहे छो जो असांजे पाड़े वारे मुल्क वटि एटम बम उहा असांजी मजबूरी आहे, पर उहो हिकिड़ी ख़ौफ़ जी अलामत आहे, उहा हिकिड़ी मोहबत जी अलामत न आहे। पर हीउ जेको असां कमु कयो आहे इन सां सॼी दुनिया में असां मोहबत ऐं अमन जो पैगाम फैलायो आहे ऐं दुनिया जी हर मुल्क, दुनिया जो हर क़ौम, हर मज़हब, यानी हिन में इहो न आहे त रुॻो असां मुस्लमान मुल्क आहियूं त सिर्फ़ु असांजा मुस्लमान मुल्क असांजी तारीफ़ करे रहिया आहिनि। हर मज़हब बिला तफ़रीक़, हर इंसानी हक़नि जी तंज़ीम, हर तव्हां NGOs खे ॾिसो, तव्हां बिज़नेसमैन कम्यूनिटी खे ॾिसो, जेके जंहिं ॾींहुं असां मुज़ाकरात था करायूं ॾिसो त दुनिया जूं स्टॉक एक्सचेंजिस जेके आहिनि उहे किथां खां किथे पहुची वियूं। दुनिया में तेल जी जेकी क़ीमत तमामु तेज़ी सां वधी वई, उहो ॾिसो त उन में केतिरी घटिताई आई। ज़ाहिर आहे पाकिस्तानी बि उन में सफ़र करे रहिया आहिनि। पाकिस्तान में बि ॾिसो तव्हां तेल जेको आहे केतिरो महांगो थी वियो, डीज़ल ऐं तेल, उन में बि बतदरीज घटिताई आई आहे। ओतिरो न थियो आहे जेतिरो थोरो बाज़ी में हो ऐं मूंखे लॻे बि नथो सरकी साहब त वरी असां उन कंडीशन में वापसि वेंदासीं, छो जो जॾहिं हिकिड़ी ट्रेंड सेट थी वञे त उनजी वापसी जेको आहे उहो काफ़ी इहो ॾुखियो मरहलो हूंदो आहे। त उन जे बावजूदि बि असां चऊं था त पाकिस्तान पंहिंजो पाण खे पाण मञरायो, यानी सॼी दुनिया जा सरबराहन मुमलिकत जेके आहिनि उहे पाकिस्तान जा गर्विदा थियल आहिनि ऐं सॼी दुनिया खे इहा ख़बर आहे त हीउ जेको अमेरिका ऐं ईरान जे दरमियान मुआदे जा जेके नुक़्ता हुआ उन्हनि मां अक्सरियत ते, यानी असां इहो चई सघूं था त 70 to 75% ते इतफ़ाक़ थी चुको आहे। अच्छा, हाणे जेको असल मसइलो आहे, छो जो अमरीकी सदर बि पंहिंजी क़ौम खे एतिरो वधाए चढ़ाए शयूं ॿुधाए चुको आहे त असां बसि जंग खटी वियासीं, असां कामयाबु कयोसीं, ईरान खे तबाह बर्बादु करे छॾियोसीं,
बैक करणु जेको आहे न पॉलिटिकली जेको आहे उहो कंहिंजे बि हक़ में न हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां ईरान जी क़यादत बि ज़ाहिर आहे काफ़ी दावा कयल आहिनि त हुननि खे बि झुकाव जेको आहे पंहिंजी क़ौम जे लाइ जेको आहे उन्हनि खे धचको हिकिड़ो महसूसु थिया त इन खे चवंदा आहिनि इट विल टेक टाइम, त ॿिन्ही मुल्कनि खे थोरो थोरो टाइम मिलंदो त उहो पंहिंजी पंहिंजी हिकमत अमली पब्लिकली हिकमत अमली जेकी आहे हिननि खे ठाहिणी पवंदी। छो जो अमेरिका जी जेकी ज़िद इहा आहे त ईरान एटमी जेको यूरेनियम आहे उहो असांजे हवाले करे, हाणे इहो नामुमकिन ॻाल्हि आहे त ईरान जेको आहे उहो उनजे हवाले करे। इन जो को टियों रस्तो थी सघे थो, जेकी एटमी एजेंसी आहे आलमी उनजी निगरानी में जेको आहे इन जो डिसबर्स थी सघे थो, या ईरान इन ते मुआदे ते इहो सही करे सघे थो, छो जो ऑलरेडी उहो करे चुको आहे मुआदो पहिरियों बि त मां एटम बम न ठाहींदुसि। त हिकु जेको मेजर पॉइंट जेको डोनाल्ड ट्रम्प ॿुधण थो चाहे या जेको आहे पंहिंजी क़ौम खे ॿुधाइण थो चाहे त असां फाते, छो त ॾिसो न हिते ज़ाहिर आहे उनखे अक्टूबर में अमेरिका में मिड टर्म इलेक्शन्स आहिनि त हुनखे बि को फातेहाना जेको आहे का तकरीर खपे त उहो पंहिंजी आवाम खे जेको आहे उन में फाते थी अचे त हुनजी जेको पार्टी आहे जेकॾहिं मिड टर्म इलेक्शन उहो हारे था वञनि त यकीनन उनजी हुकूमत खे उन सां वॾो धचको लॻणो आहे। अहिड़े तरीक़े सां ईरान में बि एॾियूं वॾियूं शहादतूं थियूं, उनजो सुप्रीम लीडर ज़ाहिर आहे शहीद थियो आहे, त ईरान जी क़यादत खे बि पंहिंजी क़ौम जे जोश खे पंहिंजे उनजे जज़्बे खे ऐं उनजी क़ुर्बानीनि खे जेको आहे मद्देनज़र रखणो पवंदो। त इहे ॿ टे पॉइंट अहिड़ा आहिनि। ऐं जेको अपना होर्मुज़ जो हुन चई आहे ॻाल्हि ईरान, त उहो बेसिकली उनजो जेको बैकग्राउंड आहे उहो ॾियनि था त इहा जेकी गैर क़ानूनी जंग हुई उन सां उन्हनि जे मुल्क जी इकोनॉमी जेको आहे तमामु घणी डिस्टेबलाइज़ थी आहे ऐं जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो वॾी हद ताईं जेको आहे मुतासिर थियो आहे। त ज़ाहिर आहे असांखे या त हर्जानो ॾिनो वञे, ऐं हुन पॉइंट ते बि हालांकि इहो मञण वारो पॉइंट कान हो, पर उहो मञे आहे त जेके ईरान जा असासा दुनिया में जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते ज़ब्त थियल आहिनि उन्हनि असासनि खे बि जेको आहे रिलीज़ कयो वञे, पर अमेरिका उन ते बि मञे चुको आहे। हाणे जेको मामिलो अटकियो आहे उहो हिकिड़ो त जेको मेन आहे, बाक़ी त ॿ सेकेंडरी आहिनि, उहे को एॾा वॾा मामला न आहिनि जेके निपटी वेंदा मां सम्झां थो। जेको असल ॻाल्हि आहे त अमेरिका जी आख़िरी ज़िद इहा आहे त यूरेनियम जेको आहे असांजे हवाले कई वञे ऐं ईरान उन ते ज़ाहिर दस्तबदा थियण लाइ आमाद न आहे। ॿियो हुनजो जेको मेन आहे त मिज़ाइल जी जेकी रेंज आहे उनखे महदूद कयो वञे। त बेसिकली हुनजो मक़सदु इहो आहे त जीअं इसराइल ताईं, छो जो अॼु हाणे दुनिया ॾिठो त हुनजी जेकी रेंज आहे उहा कीअं इसराइल ते वञी तबाही मचाए सघे थी, ऐं उन्हनि जा जेके एॾा बिलियन्स ऑफ डॉलर जा जेके आयरन डोम्स हुआ उहे कमु न आया। न सिर्फ़ु उनखे कमु न आया बल्कि 14 मुल्कनि में जिते अमेरिका जा 50 फ़ौजी अॾा क़ाइमु हुआ, जिते इहे आयरन डोम्स ऑलरेडी मौजूदु हुआ, उहे बि इन जंग जी वर चढ़ी विया आहिनि। त हाणे हुननि जी इहा ख़्वाहिश आहे त पंहिंजी मिज़ाइल जी रेंज जेको आहे उहो घटि करण लाइ एग्री थिए ईरान, ऐं एटमी जेको यूरेनियम आहे उहो जेको आहे अमेरिका हवाले थिए। टियों अपना होर्मुज़ जो मसइलो आहे, छो जो हितां अमेरिका जी ट्रेड आहे कान हिन एरिया में सवाइ मुख़्तसरनि जंहिंखे चइजे, त उनखे इन सां फ़र्क़ु पए कान थो। पर बज़ाहिर दुनिया में पंहिंजो इमेज ॾेखारण लाइ डोनाल्ड ट्रम्प जेको आहे हिन जी दावा करे रहियो आहे त हाणे असां हुते नाकाबंदी कंदासीं, त ऐं जेको ईरान खां ख़रीदो फ़रोख़्त कंदो या वरी ईरान जे अंदरि जेकी ट्रेड थींदी असां उनखे बि न थियणु ॾींदासीं, उहो पंहिंजी फेस सेविंग आहे। मां सम्झां थो उहो कोई एॾो वॾो मसइलो कान्हे। असल जेको मसइलो आहे त छा इहा जंग बंदी वधीक अरसे ताईं रहंदी ऐं पाकिस्तान हिन में कंहिं हद ताईं अञा वञी किरदारु अदा कंदो। हाणे असां जेकी पब्लिक खे ख़बर ॾियूं त इतला इहा आहे त अॻिले हफ़्ते जेको आहे इन हवाले सां प्लान पियो कयो वञे त हिकिड़ो ॿियो दौरु जेको आहे इन्हनि जो रखियो वञे। उहो पाकिस्तान में ज़ाहिर आहे उहो दौरु न थींदो हाणे मुज़ाकरात जो, पर जेको वेझो मुल्क आहिनि जीअं मिस्र आहे, टर्की आहे, ओमान आहे, इन मां कंहिं जॻह जो को प्लान कयो थो वञे। पर ईरान जी जेकी क़यादत आहे ज़ाहिर आहे उनखे पंहिंजे तहफ़ुज़ जी गारंटी खपे, ऐं इहा गारंटी जेको आहे न टर्की जे वस में आहे, न मिस्र जे वस में आहे, इहा टर्की न ओमान जे वस में आहे। इहा टर्की जेको आहे या त पाकिस्तान साबित करे ॾेखारियो त असांजा जेके महिमान आहिनि त उन्हनि खे असां कीअं प्रोटेक्ट कंदा आहियूं, ऐं हिकिड़ो वाज़े पैगाम बि हो त जेकॾहिं कंहिं का हरकत कई त उनजो पोइ अंजाम छा थींदो। यकीनन टर्की ऐं मिस्र ऐं ओमान जी शायदि उहा पोज़ीशन न आहे जो हू इन क़िस्म जी रिस्क खणनि, पर इहा गारंटी पोइ चाइना वटि यकीनन आहे, इहा गारंटी रशिया वटि यकीनन आहे। पर अमेरिका जी ख़्वाहिश आहे त जेकॾहिं चाइना उनजो मीडिएटर बणिजे थो त उहो पोइ वरी अमेरिका खे क़बूल कान हूंदो। तव्हांखे यादि हूंदो त टर्की सां, मिस्र सां ऐं ओमान सां त अमेरिका जा तमामु वेझा रिलेशन्स आहिनि। कुझु इख़्तिलाफ़ ज़रूरु आहिनि नंढी वॾियुनि ॻाल्हियुनि ते, पर जेकॾहिं असां उन्हनि जी तारीख़ ॾिसूं था त अमेरिका जा हू इत्तादी रहिया आहिनि ऐं सभ खां जेके पहिरियों अमरीकी अॾा हुआ उहे टर्की में, मिस्र में ऐं ओमान में क़ाइमु थिया हुआ। उनखां पोइ बतदरीज ॿियनि मुल्कनि ॾांहुं
यानी कि अरब मुल्कनि ॾांहुं हिन जो रुझान वधियो। ऐं टर्की जा त तव्हांखे यादि आहे त टर्की उहो मुल्क हो दुनिया जो जंहिं सभ खां पहिरियों इसराइल खे तस्लीम करे छॾियो, यानी कि 1948 में ही क़ाइमु थियो हुयो ऐं 1949 में ई जेको आहे दुनिया जो पहिरियों इस्लामी मुल्क हुयो टर्की जंहिं इसराइल खे तस्लीम करे छॾियो। त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त उनजा यूरोप सां या अमेरिका सां या इसराइल सां ई माज़ी में कहिड़ा रिलेशन बतदरीज उन में तब्दीलियूं ज़रूरु ईंदियूं रहियूं आहिनि, छो जो कुझु जंगूं लॻियूं, कुझु झड़पूं थियूं ऐं ख़ासि तौर ते जॾहिं टर्की जो उन्हनि जहाज़ हिट कयो हुयो जंहिंमें उन्हनि जा काफ़ी शहरी ऐं फ़ौजी शहीद थिया हुआ, उन खां पोइ यकीननि उन्हनि जे दरमियान इख़्तिलाफ़ात थिया। पर हीअ जेके बयान ईंदा आहिनि न त जेकॾहिं हीअ न थियो त असां जेको हमिलो करे छॾींदासीं, प्रैक्टिकली अहिड़ी का ॻाल्हि हूंदी ई न आहे। हीअ सोशल मीडिया जे ताईं सही आहे जो माण्हू हिक ॿिए खे व्हाट्सअप कंदा आहिनि ऐं उन ते लाइक शेयरिंग कंदा आहिनि। प्रैक्टिकली आहे त टर्की या इसराइल सां अॼु बि जेकर असां ॾिसूं त उनजा जेको ट्रेड जो मुआदा आहिनि पाण में, चाहे उहो दिफ़ाई इन हद ताईं जो उन्हनि जूं मशक़ूं बि गॾु थींदियूं रहियूं आहिनि, यानी उन्हनि जी टेक्नोलॉजी जी पाण में मटा सटा बि थींदी रही आहे मुआदनि जे ज़रिए। त मञे सघे थो जेकॾहिं ईरान चाहे, पर जेकॾहिं ॾिठो वञे त हिन ख़िते में ईरान ई उहो वाहिद मुल्क हो जंहिंखां इन्हनि सभिनी मुल्कनि जेको आहे घबराइजी करे ख़ासि तौर ते अरब मुल्कनि जा ॻाल्हि कराए वियो त अमेरिका खे स्पेस ॾिनो। ऐं इन में सभ खां वॾो जेको किरदारु हुयो उहो इसराइल जो हो, त हुन पैनिक ख़ौफ़ एतिरो क्रिएट करे छॾियो त कंहिं वक़्तु बि, यानी उन वक़्तु ख़ौफ़ इहो क्रिएट करे छॾियऊं त ईरान जेको आहे कंहिं वक़्तु बि अरब मुल्कनि ते हमला करे सघे थो, जंहिं करे उन्हनि पंहिंजी हिफ़ाज़त लाइ पंहिंजा इलाइक़ा अमेरिका जे हवाले कया, उते बेसिस क़ाइमु थिया यानी अॾा क़ाइमु थिया। हाणे जी जेकॾहिं असां सूरत हाल था ॾिसूं त 12-14 मुल्कनि में जिते बि अॾा हुया अमेरिका जा, उहो पंहिंजे अॾनि जी बि हिफ़ाज़त कान करे सघियो। त हाणे इहो त साबित थी वियो त उहे जेके बेसिस आहे उहे उन्हनि अरब मुल्कनि खे हिफ़ाज़त ॾियण जे बजाए उहो उल्टो जेको आहे उन्हनि खे नुक़सानु पहुचाइण में मददगार साबित थिया। त हाणे यकीननि सूरत हाल मां सम्झां थो त मुस्लमाननि जे लाइ इहा बहितर हूंदी त हू कंहिं ॿिए गैर मुल्क ते, गैर मज़हब जे मुल्क ते डिफेंस जे तौर ते एतबार करण जे बजाए पंहिंजे पाण ते, पंहिंजी मुड़सी ते भाड़नि ऐं पंहिंजी टेक्नोलॉजी, पंहिंजा वसाइल दिफ़ाई जेके आहिनि उहे पाण या ठाहिनि या अहिड़नि जॻहनि था वठनि जेके उन्हनि खे पाण जी हिफ़ाज़त कराए सघनि। जमाई साहब, पाकिस्तान उन वक़्तु इहो रिस्क बि खईं ऐं क़दम बि खयो त जंहिं वक़्तु तमामु एक्सट्रीम लेवल ते दुश्मनी हले पई, जेके हेवी अटैक्स हुआ उहे जारी हुआ। पाकिस्तान खे ॿिन्ही मुल्कनि ओबलाइज बि कयो ऐं तव्हांजे बकौल त 70-80% जेके मसइला आहिनि उहे इतफ़ाक़ राय सां अबाउट टू रिज़ॉल्व आहिनि। ऐं जेके 2-3 एजेंडाऊं आहिनि जंहिंमें हिकिड़ी त तव्हां चओ था सेकेंडरी आहे आबना हॉर्मज़ जी, ऐं 2 जेके यूरेनियम ऐं ॿिया मिज़ाइल रेंज आहे। सम्झो था त सॼो मामिलो हल तलब आहे ऐं हल थियण वारो आहे। ऐं हाणे जेको ॿियों दौरु आहे ॻाल्हियुनि जो, हाणे जो वेन्यू ज़ाहिर आहे, रशिया जे सदर बि चयो आहे त मां बि टाकरे लाइ तयारु आहियां। चाइना हिकिड़ो बयानु ॾिनो ऐं ट्रंप जो चाइना खे वॾो नुक़सानु थींदो जेकॾहिं ईरान सां सिधो बीहे थो। त इन सिचुएशन में हीअ जेका जंग बंदी आहे इन जा बि ॾींहं ॻणिजनि पिया ऐं दुनिया जूं नज़रियूं बि कुथल आहिनि उते, त वरी न इहो मामिलो ख़राबु थिए। सम्झो था त ख़राबु थियण जा इम्कान बि आहिनि या बसि हाणे इहा सीज़ फायर आहे त एक्सटेंड थींदो ऐं हल तरफ़ वेंदा ॿई मुल्क। सकी साहब, मुंहिंजो पंहिंजी राय आहे त इहा सीज़ फायर थोरो थोरो करे टाइम वधंदी रहंदी जेसि ताईं के प्रॉपर हिकिड़ो एग्रीमेंट न थी वञे ज़ाहिर आहे। पर हाणे जंग अमेरिका बि 38 ॾींहं हमला करे ॾिसी छॾियो त उन छा हासिलु कयो ऐं छा विञायो। अहिड़े तरीक़े सां इन जंग में ज़ाहिर आहे ईरान जो जानी नुक़सानु तमामु घणो थियो आहे ऐं यकीननि माली नुक़सानु बि थियो आहे। ऑलरेडी मुआशी एतबार सां उहो तमामु पुठिते पयल हुयो। ॿिन्ही धुरनि खे इदराक आहे त इन जंग जा नतीजा छा निकिता आहिनि ऐं जेकॾहिं वरी इहा जंग शुरू थी थिए ऐं उन में एक्सट्रीम ते वञिजे थो त वरी उन जा अञा नुक़सान छा निकिरंदा। त हींअर सॼी दुनिया इहो चाहे रही आहे त इहा जंग कंहिं बि सूरत में न थिए ऐं दुनिया में वापसि अमन क़ाइमु थिए। त बेसिकली सॼी दुनिया में आहे इकोनॉमी क्राइसिस। इकोनॉमी अहिड़ी हिकिड़ी शइ आहे जंहिंसां हर आम माण्हू जेको आहे उहो शदीद मुतासिर थी रहियो आहे। यानी जापान जहिड़ो जेको टेक्नोलॉजी जो बेताज बादशाह जेके कंहिं ज़माने में चयो वेंदो हुयो, पर हिन 30 ॾींहं 35 ॾींहं जा जेको हमला थिया आहिनि उन में तव्हां उन्हनि जी मईशत बि ॾिसो त केतिरी जेको आहे हेठि वई आहे, उते महांगाई जो रेशो केतिरो थियो आहे। ऑस्ट्रेलिया जेको तमामु परे आहे इन्हनि सभिनी खां, जेकॾहिं तव्हां उनजी बि वज़ीर आज़म जो बयानु ॾिसो त उहो बि चई रहियो आहे त इन सां असांजी मईशत जेको आहे शदीद मुतासिर थी आहे।
अहिड़े तरीक़े सां यूरोप जी जेको आहे तमामु घणी इकोनॉमी डिस्टर्ब थी आहे। अमेरिका, लंडन, कैनेडा, इन्हनि सभिनी जी इकोनॉमी जेको आहे इन आबदाए हुरमुज़ जे बंदि थियण सां सॼी दुनिया जी मक़सदु वॾनि वॾनि मुल्कनि समेत नंढनि मुल्कनि समेत सभिनी जी इकोनॉमी जेका डिस्टर्ब थी आहे, चाहे पाकिस्तान हुजे, चाहे इंडिया हुजे, चाहे बांग्लादेश हुजे या को ॿियो मुल्क हुजे। दुनिया जी हाणे सभिनी हुक्मराननि जी इहा ख़्वाहिश आहे त कंहिं बि सूरत में जंग वरी न थिए ऐं हर मुल्क पंहिंजे पंहिंजे वस जे मुताबिक़ अपीलूं करे रहिया आहिनि, राब्ता करे रहिया आहिनि, मुज़ाकरात करे रहिया आहिनि त इहा जंग वरी ॿीहर शुरू न थिए। इन करे मुंहिंजी बि ज़ाती ओपिनियन इहा आहे त ईरान ऐं अमेरिका खे ॿिन्ही खे इहा ख़बर आहे त इन जंग जे करे जानी ऐं माली नुक़सानु ज़ाहिर आहे उन मुल्क जे ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं जेकॾहिं जानी नुक़सानु थो थिए त उहो अमेरिका ते बि हिकिड़ो प्रेशर आहे, ईरान ते बि प्रेशर आहे। अहिड़े तरीक़े सां मुआशी जेकॾहिं थिए थो त हर आम माण्हू उन सां मुतासिर थिए थो। अॼु जी तव्हां ॾिठो हूंदो त जेके हुननि जो फाइनेंस डिपार्टमेंट आहे इसराइल जो, हुन हिकिड़ी रिपोर्ट जारी कई जंहिंमें ॿुधाईं त इहा जेके 35-38 ॾींहंनि जी जंग आहे इन में 11 अरब 70 करोड़ डॉलर जेके आहिनि उहे इसराइल जा ख़र्च थी चुका आहिनि। हाणे तव्हां हिनखे मल्टीप्लाई डबल करे छॾियो त अमेरिका जा जेको आहे यानी 20-22 अरब डॉलर जेके आहिनि उहे इन जंग जी नज़र थिया आहिनि, जंहिंमें जेके इन जा ॿिया नुक़सान आहिनि जेके जहाज़नि उन्हनि जो त जॾहिं इहा आयरन डोम इहे शयूं जॾहिं हिसाब किताब थींदा त पोइ ख़बर पवंदी त एक्चुअल नुक़सानु केतिरो आहे। हीअ त उहो आहे जेको अख़राजात जेके असां जंगी अख़राजात चइजे जेके इसराइल जंहिंमां 70 अरब डॉलर त पंहिंजे जेको दिफ़ाई बजट हुउसि उन मां यूज़ कया आहिनि ऐं बाक़ी 4 अरब डॉलर उन ॿिए हेड्स मां यूज़ कया आहिनि। अहिड़े तरीक़े सां अमेरिका जा बि जेके दिफ़ाई हेड्स हूंदा उन मां जेके पैसा ख़र्च थिया आहिनि उहे अलॻि आहिनि, पर जेके नुक़सानात थिया आहिनि उन्हनि जो त जॾहिं अञा तख़मीनो ईंदो त पोइ हिकिड़ो आइडियो थींदो त जेको आहे उहो केतिरो उन्हनि जो नुक़सानु थियो आहे। तव्हांजे बकौल त हाणे शायदि जंग जा इम्कान घटि आहिनि ॿीहर या शुरू थिए, पर हुनजे बावजूदि ट्रंप हिकिड़ो अहम बयानु ॾिनो त हाणे जॾहिं असां ईरान ते अटैक कंदासीं ऐं जंगबंदी जो पीरियड जेको टाइम आहे ख़तमु थींदो त असां सां तक़रीबन मुल्क गॾु हूंदा। हुन इहो बि चयो त नेटो पॉलिसीज़ खे रिविज़िट कयूं पिया, हुन जे लाइ बि असां ऐलान कंदासीं। प्लस बरतानिया समेत हुन कोर्ट का सभिनी खे त ॿिया मुल्क हाणे ऑनवर्ड्स जेका ऑन बोर्ड आहिनि उहे असांजी हिमायत ऐं एक्सटेंड कनि था पंहिंजी फुल सपोर्ट, सम्झो था त उहे मुल्कनि सां बीहंदा। ॿिए तरफ़ हिकिड़ी वॾी ॿी अलार्मिंग सिचुएशन आहे त बरतानिया में जेके प्रोटेस्ट थिया उते 200 खां वधीक माण्हू हिकिड़ी पीर सन और समेत गिरफ़्तार थिया आहिनि ऐं ख़ुदि तलबीब में जेके एहतजाज थिया आहिनि उहे बि नेतन्याहू जे ख़िलाफ़ु तमामु सख़्तु रेफरेंडम ॾेई रहिया आहिनि। साकिब साहिब जा जेको तव्हांजे सुवाल जो पहिरियों हिसो आहे, जीअं ई डोनाल्ड ट्रंप इहो बयानु ॾिनो त तव्हां ॾिठो त कैनेडा, बरतानिया ऐं जर्मनी, इटली जे तरफ़ां बि हिकिड़ो वाज़े अची वियो त असां हिन जंग में शामिलु कान थींदासीं। ऐं यकीननि डोनाल्ड ट्रंप जो इहो बयानु पाण उनजी मायूसी जो इज़हार आहे ऐं उहो ॾेखारे रहियो आहे त मां अकेलो जेको आहे ईरान सां नथो विढ़ी सघां ऐं जंहिं नेटो खे उहो चए पियो त उहो बुज़दिल आहे ऐं उनजी का ज़रूरत कान्हे ऐं असांजो उन साथ न ॾिनो आहे। हुन पंहिंजे ट्वीट में इहो बि चयो त खरबें डॉलर जेको आहे अॼु ताईं असां नेटो ते ख़र्च करे चुका आहियूं पर नेटो असां सां गॾु बीठो न। हिकिड़ी ॻाल्हि त इहा साबित थी वई त ईरान हिकिड़ो अकेलो बीठो आहे ऐं हेॾी वॾी इकोनॉमी रखंदड़ अमेरिका जेको सुपर पावर चराए थो, वरी हुन सां गॾु टेक्नोलॉजी रखंदड़ इसराइल, ॿई गॾिजी करे बि एतिरो बारूदी मवाद इस्तेमालु, एतिरी टेक्नोलॉजी इस्तेमालु, एतिरी मैन पावर इस्तेमालु करण जे बावजूदि बि ईरान सां अकेले सिर्फ़ु 2 मुल्क न विढ़ी सघिया। ईरान अकेलो तन आहे जिते 47 सालनि खां पाबंदी आहे। हाणे डोनाल्ड ट्रंप दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खे रिक्वेस्ट करे रहियो आहे। असल मसइलो जेको आबनाए हुरमुज़ जो आहे, छो जो हुन हाणे बुनियाद जेकी पिली वरिती आहे उहा इहा वरिती आहे त आबनाए हुरमुज़ तां जेको आहे ईरान भतो वठणु चाहे थो ऐं अमेरिका कंहिं बि सूरत में भतो न ॾींदो। हाणे आबनाए हुरमुज़ हूअं जेकॾहिं असां उसूली ॻाल्हि कयूं त दुनिया में अहिड़ी काई बि गुज़रगाह न आहे जितां को टैरिफ वरितो वेंदो हुजे, जेके कुदरती ऐं गुज़रगाह जी ॻाल्हि थो कयां, छो जो आबनाए हुरमुज़ जेको आहे कुदरती गुज़रगाह आहे। कुझु गुज़रगाहूं अहिड़ियूं आहिनि जेके कुझु मुल्कनि ठाहियूं आहिनि, इजिप्ट आहे, हिकु अधु ॿियो को मुल्क आहे, मिस्र बि आहे मुंहिंजे ख़्याल में, उन्हनि जे जिन पाण ख़र्च करे यानी बिलियन्स ऑफ डॉलर ख़र्च करे उहे गुज़रगाहूं ठाहियूं आहिनि, उहे यकीननि उतां कुझु फीस जेके बि उतां वेंदा आहिनि, छो जो उहो उन्हनि जूं मसनूई जेके असां चइजे उहे गुज़रगाहूं उन्हनि ठाहियूं आहिनि। पर दुनिया जूं जेके ॿी गुज़रगाहूं आहिनि जेके कुदरती आहिनि उन मां शायदि कंहिं बि जॻह तां इन क़िस्म जी फीस न वरिती वेंदी आहे। त उनजो जेको मौक़ुफ़ आहे उहो जेको नेटो खे या हाणे ॿियनि मुल्कनि खे जो कन्विंस करण लाइ उहो ॻाल्हाए रहियो आहे, उहो इहो चई रहियो आहे त ॾिसो दुनिया में जेकी बि गुज़रगाह किथां बि कुदरती आहे उन तां कंहिं क़िस्म जी फीस कान हूंदी आहे। हमेशह खां जॾहिं खां दुनिया क़ाइमु थी आहे इहो सिलसिलो हलंदो रहे। हाणे ईरान जेको आहे इन मामले ॾिसो ईरान जो मौक़ुफ़ ॾाढो वाज़े आहे, उहो इहो आहे त
हेतिरो जेको हुननि जो लॉस थियो आहे इकोनॉमी जो, त ज़ाहिर आहे कंहिं फ़रीक़ खे त उहो अदा करिणो आहे न, ऐं फ़रीक़ उहो ई आहे जो इलीगल जंग मड़ी आहे, उहो आहे अमेरिका ऐं इसराइल। त असांखे इहो उन्हनि खे हिकिड़ो इकोनॉमी जे हवाले सां हिकिड़ी इहा सहूलियत नज़र अची रही आहे त जेकॾहिं हितां असांखे कुझु फीस जी मदद में हर जहाज़ उहो शायदि $1 रखियो अथऊं गैलन ते या लीटर ते, मूंखे एग्ज़ैक्ट हुनजी ख़बर न आहे, गैलन ते हूंदो यकीन, लीटर ते मुश्किल आहे, पर मख़सूस हिकिड़ी फीस उन्हनि रखी आहे त जेकॾहिं हितां वञनि था जहाज़ त उहा ॾियनि, त जीअं जेतिरो उन्हनि जो इंफ्रास्ट्रक्चर वग़ैरह तबाह थियो आहे उन सां उन्हनि जी का माली अहिड़ी मदद थी वञे त उहे पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर खे रिहेबिलिटेशन उनजी करे सघनि। अमेरिका जेको आहे हींअर नेटो सां उन तक़रीबन सभिनी मुल्कनि जे सरबराहनि खे उन्हनि जी या उन्हनि जी जेकी टीम आहे उहा लॻा पिया आहिनि, ॾींहुं राति उन्हनि जा फ़ोन हली रहिया आहिनि दुनिया जे मुख़्तलिफ़ पावर कॉरिडोर्स खे, त असांजी सां तव्हां गॾिजी अचो त असां जेको आहे आबनाए हुर्मुज़ खे गॾिजी करे खोलियूं। पर अञा ताईं अॼु जी तारीख़ में जॾहिं पाण हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं, दुनिया जो को हिकिड़ो बि मुल्क अहिड़ो न आहे जंहिं अमेरिका खे इहो आसरो ॾिनो हुजे त असां इन जंग में शामिलु थींदासीं। ऐं मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त मां नथो सम्झां त कोई बि दुनिया जो मुल्क इन जंग में ईरान सां शामिलु थींदो। हा, आबनाए हुर्मुज़ जो जेको तालुक़ु आहे यकीनन सफ़ारतकारी जे ज़रिए ईरान ते दुनिया जा ॿिया मुल्क जीअं फ्रांस जे सदर बि ईरान जे सदर सां ॻाल्हायो हुयो इन मामले ते, त ईअं थी सघे थो त मुख़्तलिफ़ दुनिया जा जेके सरबराह आहिनि उहे ईरान जी क़यादत सां ॻाल्हाइनि ऐं इन मामले खे ख़ुशि सलूबी सां निपटाइनि। छो जो डोनाल्ड ट्रंप वटि यानी अमेरिका वटि हिन वक़्तु जेकी हिकमत अमली आहे उहा इंतिहाई वाज़ह नज़र अची रही आहे त हू जेकॾहिं हिन जंग जी वरी सूरत हाल में अचे थो त अञा उनजी पोज़ीशन ख़राबु थींदी। छो जो ऑलरेडी जीअं तव्हां चयो त इसराइल जे अंदरि, बर्तानिया जे अंदरि, अमेरिका जे अंदरि वॾे पैमाने ते मुज़ाहिरा थी रहिया आहिनि इसराइल ऐं अमेरिका जी पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु। जेकॾहिं हिन में वरी शिदत अचे थी, छो जेकॾहिं शिदत ईंदी त वरी अॼु जेको पेट्रोल कुझु हेठि आयो आहे, अञा नॉर्मल उन सूरत हाल ते कान वञी सघियो आहे, उन जे करे जेकी फ्लक्चुएशन थींदी, महांगाई थींदी, उन जा जेके रिज़ल्ट आहिनि उहे तव्हांखे अॻिले 1 महीननि खां पोइ अञा वसी नज़र अचणु शुरू थींदा। ऐं जेके वरी घटिताई, तव्हां ॾिसो दुनिया में जेकी बि शइ जॾहिं महांगाई थी वेंदी आहे त घटिताई ॾाढी मुश्किल सां थींदी आहे, उहो ते स्टैंड त करे सघे थी, पर उनखे जेकॾहिं असां चऊं त इहा लो लेवल ते वेंदी त इहो ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे। छो जो हाणे त दुनिया में एग्रीकल्चर जो क्राइसिस अची रहियो आहे, मौसमियाती तब्दीली जेको आहे तमामु सूरत हाल दुनिया में डिफरेंट करे छॾी आहे। फसलूं जेके आहिनि दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, तव्हां हीअं ॾिसो किथे बर्फ़बारी थी रही आहे, किथे मींहुं वसी रहिया आहिनि, पर तव्हां पाकिस्तान जी मिसाल ॾिसो त कहिड़े तरीक़े सां हिन फसलनि जे मेन फसलनि जे मौसम में जेको आहे मींहुं वसी रहिया आहिनि, तबाही थी रही आहे। त ऑलरेडी दुनिया जेको आहे क्राइसिस में आहे महांगाई जे हवाले सां, ऐं हे जंग जे करे ख़ुदा न ख़ास्ता अमेरिका या इसराइल, पर मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय तव्हांखां ॿुधायां त इसराइल बि हाणे हिन पोज़ीशन में न आहे जो हिन जंग खे एक्सटेंड करे सघे कंहिं न कंहिं तरीक़े सां। छो जो बेसिकली आहे इज़त बचाइण, जेकी सही ॻाल्हि आहे त अमेरिका खे बि इज़त वारो को रस्तो निकिरण जो खपे त असां पंहिंजी क़ौम खे, छो जो जेकॾहिं हुनजा अक्टूबर में इलेक्शन्स न हुजनि हा त शायदि हुनजे लाइ एॾी वॾी प्रॉब्लम न हुजे हा। हाणे हुनखे इहो आहे त विन विन जेकॾहिं पोज़ीशन नथी मिले त पंहिंजे अवाम में वञी करे वोट वठणु जेको आहे अमेरिका जे लाइ ॾाढो ॾुखियो कमु थी वेंदो, ऐं हुनजी ज़ाहिर पार्टी जेकॾहिं हारे थी वञे त पोइ हुनजी हुकूमत लाइ जेको आहे वॾा मसाइल क्रिएट थींदा। बेसिकली हुनखे को अहिड़ो पॉइंट खपे, का अहिड़ी जॻह खपे जिते हू ऐलान करे। हींअर त हू जेके बि ऐलान करे रहियो आहे उहो सॼो ॾिसो सॼी दुनिया हुनजो मज़ाक ई उॾाए रही आहे, छो जो हुनजे जेके बयाननि में जो तरीक़ेकार आहे उहो अजीब ग़रीब आहे। हुन चई छॾियो त मां आबनाए हुर्मुज़ खां परे जेको इलाइक़ो हूंदो उते जेको आहे मां वरी पाण नाकाबंदी करे छॾींदुसि, यानी तव्हां आबनाए हुर्मुज़ खोलाइण आया आहियो, वरी डोनाल्ड ट्रंप उल्टो चए थो त मां हिनजी नाकाबंदी करे छॾींदुसि। त हुनजे जेको बयान, हुनजी कोल, हुनजे फिल्म में रबत न आहे, यानी हुनखे इहो सम्झ में न अची रहियो आहे त हुनखे कहिड़ी पॉलिसी खे बरक़रार रखणो आहे। हिकिड़ी बि न्यूज़ हले पई आलमी मीडिया ते, इवन त हुनखे को कोट नथो करे कंहिं सोर्स खे ज़रियनि वटां आहिनि पिया, त इन मुज़ाकरात जो पहिरियों दौरु आहे ॻाल्हियुनि जो, उहो जेतिरो नतीजा न ॾेई सघियो, पर पाकिस्तान वसीले अमेरिका ईरान बैकडोर जेका डिप्लोमेसी जारी रखंदा। इन में त को शक न आहे न, उहो असां जीअं पहिरियों ॻाल्हि कईसीं त ॾिसो जॾहिं 70 to 70% पॉइंट्स ते एग्री थी वञनि ॿई धुरियूं, त बाक़ी जेके 25-30% जो जेको डिफरेंस आहे उहो बि हल थींदो, पर उन में थोरो सो टाइम लॻंदो। छो जो मूं चयो न त हुननि डोनाल्ड ट्रंप खे बि विन विन पोज़ीशन खपे ऐं ईरान जी क़यादत खे बि विन विन पोज़ीशन खपे। यानी हीअ इन वक़्तु अहिड़े सूरत हाल ते बीठा आहिनि जो ॿिन्ही धुरियुनि खे पंहिंजी पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजे पंहिंजे मुल्क लाइ विन विन पोज़ीशन ई खपे। हाणे ज़ाहिर आहे इहो को रस्तो अहिड़ो जेको आहे हिननि खे कढो थो। जीअं मिसाल जे तौर ते जीअं असां ॻाल्हायोसीं त मुंहिंजी जेकी रिपोर्ट उहा इहा आई त ईरान जेकी ऑफर्स कयूं उहो ॾाढियूं सिंपल हुयूं, त
असां उअं ई एटम बम नथा ठाहियूं, पहिरियों एग्रीमेंट करे चुका आहियूं, त असांखे इहो मसइलो कान्हे। पर यूरेनियम अमेरिका जे हवाले कयो वञे इहो मुमकिन न आहे। हाणे इहो ई फ़ैसिलो थींदो न त दुनिया जी जेकी एटमी तवानाई एजेंसी आहे उन जी निगरानी में हिनखे तल्फ़ कयो वञे, ईरान में ई तल्फ़ कयो वञे, या इतला मुताबिक़ या कंफर्मेशन न आहे त हुन चयो त मां हिनखे रूस जे हवाले करे सघां थो। इहा हिकिड़ी इतला जंहिंखे असां चई सघिजे, ज़ाहिर आहे कंफर्मेशन न आहे हुनजी। त हाणे जेको आहे उन ते ज़ाहिर आहे वरी अमेरिका कान थो मञे। हालांकि हिन में अमेरिका खे जेकॾहिं मञे बि वञे त हिन में को हार्म न आहे। उनजी वजह इहा आहे त ऑलरेडी रूस जेको आहे एॾी वॾी एटमी टेक्नोलॉजी मौजूदु आहे उन वटि, ऐं दुनिया में तमामु घणा एटम बम उन वटि मौजूदु आहिनि। जेकॾहिं 500 बम अमेरिका वटि आहिनि त इन जी लॻभॻि जेको आहे जेके ऑफिशियली रिपोर्ट इहा ई आहे त इन जे लॻभॻि उन वटि बि मौजूदु आहिनि। त हिन में को अहिड़ो रॉकेट साइंस कान्हे, पर छो जो हिते अञा जो मसइलो आहे, ऐं ॿियो प्लस पंहिंजे मुल्क जी पब्लिक खे सेटिस्फिकेशन, ऐं हो अमेरिका छो जो सुपर पावर ताक़त गुज़िरियल कई दहाइनि खां मौजूदु आहे, ऐं उनजी जेकी उहा रिट आहे उहा ख़तमु थींदी पई वञे, त हुनखे का अहिड़ी, ऐं ॿियो प्लस जेको हेतिरनि अरब मुल्कनि खे अॼु ताईं उहो बेको बढ़ाईंदो रहियो आहे, उनजी हिफ़ाज़त ॾिसो इन खां अॻु में त का जंग ई कान थी न, त हुन पंहिंजी चौधराहट हुनजी सॼे ख़िते में मौजूदु आहे। 800 खां वधीक जेके आहिनि हुनजा फ़ौजी अॾा आहिनि दुनिया में, त अंदाज़ो लॻाए त हुनजा सभु अॾा जंहिंजे मुल्क में आहिनि उहे सभु सवालिया निशान बणिजी चुका आहिनि। त हीअ पंहिंजे अॾनि खे जेको आहे सेफ कान करे सघियो त असांजे मुल्क जी सिक्योरिटी छा कंदो? त हर मुल्क जे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि त वेही रही आहे त इहे अॾा असांखे फ़ाइदो ॾींदा नुक़सानु ॾींदा, यानी इहा डिबेट जॾहिं अॻिते हलंदी त इहा अञा अमेरिका जे लाइ हिकिड़ी ख़ौफ़नाक सूरत हाल हूंदी। तव्हां ॾिसो त कल्ह कैनेडा जे वज़ीर आज़म जेको आहे केॾी ख़तरनाक ॻाल्हि करे छॾी त हर उन जे बजट में जेको फ़ौजी खे $1 यानी उहो बिलियंस ऑफ डॉलर था ठहनि, त हाणे जेको आहे उहो बजट ई उन ख़तमु करे छॾियो त हाणे असां अमेरिका खे पैसा कान ॾींदासीं। अहिड़े तरीक़े सां स्पेन जी सूरत हाल तव्हां ॾिसी रहिया आहियो, जर्मनी इटली जी फ्रांस जी तव्हां सूरत हाल ॾिसी रहिया आहियो, त हुनजी जेकी दुनिया में रिट क़ाइमु हुई बेसिकली उहा ज़ीरो पई थींदी वञे, ख़तमु पई थींदी वञे। त हुनखे रिस्ट्रेन करण लाइ का अहिड़ी फेस सेविंग खपे त दुनिया में चए त मां अञा ताईं सुपर पावर बि आहियां, ऐं ईरान खे जेको आहे झुकाए करे पंहिंजा मुतालबा मञाए चुको आहियां। त ऐं ईरान खे बि वरी सिमिलरली अहिड़ी शइ खपे, छो जो हुननि जी त वॾी क़यादत जेको आहे शही थी चुकी आहे, हुननि जो अधु खां वधीक इंफ्रास्ट्रक्चर कई शहरनि जो 30 सूबनि जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको आहे। त हुननि खे बि त पंहिंजी क़ौम लाइ का फेस सेविंग खपंदी न। त हाणे जो रस्तो मीडिएशन जी सूरत में पाकिस्तान कीअं कढे थो, या हिन में अञा ॿिया मुल्क इन्वॉल्व थियनि था, छो जो ईरान खे तव्हांखे हर सूरत में माली तौर ते को न को बेनिफिट ॾियणो पवंदो, ऐं हुनजो जेको नुक़सान थिया उहो त गेम ख़तमु थी वियो न। हाणे ॾिसो जेको ॻाल्हियूं करे आयो हुयो, जीअं त हुनखे इसराइल जेको आहे उहो मिसगाइड कयो। असल में दुनिया में न वॾा मसइला आहिनि। इराक जी बि बैकग्राउंड इहो हो त इराक बि एटमी बम जे तरफ़ क़दम वधायो हुयो, पर हिन अमेरिका जी मदद सां कीमियाई मादे जो कूड़ ॻाल्हाए करे उन ते हमिलो कराए उनखे तबाह बर्बाद करे छॾियो। हाणे हुनखे इहा ख़ुशफ़हमी या ग़लतफ़हमी हुई त शायदि ईरान खे बि असां ईअं फतह करे वेंदासीं, छो जो माज़ी में ईअं थियो आहे। असल में इराक जी मिसाल तव्हांजे साम्हूं आहे, ऐं जेकॾहिं असां अफ़गानिस्तान जी मिसाल ॾिसूं त उते बि हुनखे वॾो टाइम कान लॻो जेकॾहिं मुल्क ते कब्ज़े करण वारी असां ॻाल्हि कयूं। सस्टेन करणु जेको आहे मुश्किल हूंदो आहे ॾाढो। ईअं ई वियतनाम जी सूरत हाल, केतिरा साल उते कब्ज़ो रहियुसि, सस्टेन कान करे सघियो। अफ़गानिस्तान में बि केतिरा साल रहियो हुनजा, सस्टेन कान करे सघियो। इराक में केतिरा साल रहियो, सस्टेन कान करे सघियो। त आख़िर हुननि जी क़ौम में बि त इहो अहसासु आहे न त भई जॾहिं कंहिं मुल्क ते कब्ज़ो करे असां सस्टेन नथा करे सघूं, छो जो 7 समुंड पार करे जेको आहे हिते अची झेड़ो करणु को मज़ाक़ न आहे। इन ई करे जेके बेड़ा वेड़ा हिन दुनिया खे दहशत ऐं तबाही जे लाइ रखियल आहिनि, उहो सिर्फ़ु उनजो रीज़न इहो आहे। पर हाणे दुनिया जा जेके ॿिया मुल्क ॾिसो था, हाणे जेके ताइवान जी जेकॾहिं असां मिसाल खणूं त उतां जी वज़ीर आज़म जेको आहे चाइना पहुची करे हुननि सां मज़ाक़रा छू करे छॾिया, न त इहो हिकिड़ो ख़तरनाक मामिलो हली रहियो आहे। चाइना त हुनखे नक्शे में त हुनखे पंहिंजो हिसो करार ॾेई छॾियो आहे, छो जो चए थो त हुनजा 99 साल जेके असां लीज़ ॾिनीसीं उहा त ख़तमु थी वई आहे, त हीअ त हाणे असांजो शहर थियो हिकिड़े तरह सां, हाणे मुल्क न रहियो। पर अञा ताईं चाइना हुनखे कब्ज़ो न कयो आहे, छो जो चाइना खे इहा ख़बर आहे त मां जॾहिं ज़ाहिर जंग तव्हां जॾहिं बि वेंदो त वरी इहो ई हज़ारनि माण्हुनि जे क़तल जो ख़दशो हूंदो ऐं इकोनॉमी उतां जी तबाह थींदी। त उन्हनि बि केतिरो हथियार जेको आहे अमेरिका खां परचेस कयो आहे, हुनजे लाइ वरी अमेरिकी बेड़ा अलॻि बीठा आहिनि समुंड में, त जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता चाइना जेको आहे हुन ते अटैक करे थो त असां जेको आहे तोखे प्रोटेक्ट कंदासीं, तूं पंहिंजे जहाज़नि खे प्रोटेक्ट न करे सघियो आहीं। हाणे दुनिया जेको आहे उन वक़्त ताईं जेसि ताईं चौधरी बणियल हो, चौधराहट हुई, सुपर पावर बणियल हो, माण्हुनि में जेको आहे डपु हुयो। हाणे हिन जंग खां पोइ जेको माण्हुनि में उहो हिन जो ख़ौफ़ हुयो या दबदबो हो,
उहो ख़तमु थी वियो आहे। यानी कि तव्हां नंढे खां नंढे यूरोप जे मुल्कनि खे त ॾिसो न, खुलेआम ॻाल्हाए रहिया आहिनि, पंहिंजी पॉलिसी ॾेई रहिया आहिनि। त हाणे दुनिया जी जेकी डायमेंशन आहे ईंदड़ वारे वक़्तनि में उहा तब्दील थी वेंदी। हाणे ॾिसो असांजो सऊदी शहज़ादा फ़ोन कयो आहे या वज़ीर आज़म पाकिस्तान वञी रहियो आहे त इहे जेको असांजो डिफेंस मुआहिदो आहे उन में तेज़ी अची रही आहे। त यकीननि जेके असांखे दुबई खे $3.5 बिलियन ॾियणा हुआ ऐं मजमूई तौर ते $4.8 बिलियन असांखे अदा करणा, असां बंदोबस्तु करे छॾियो ऐं ॾियण लाइ तयारु आहियूं। उन में ज़ाहिर सऊदी अरब, कतर जेको आहे, चाइना असांजी भरपूर मदद कई आहे। पर असां हिकिड़ी तेज़ी सां डिफेंस जे हवाले सां हिन दुनिया में पंहिंजो हिकिड़ो मक़ाम हासिलु करणु वञी रहिया आहियूं ऐं अमेरिका या इसराइल जेको आहे उहो पंहिंजे ज़वाल जी तरफ़ वञी रहियो आहे। त दुनिया जी जेकी डायमेंशन आहे उहा तब्दील थी रही आहे ऐं उन मां यकीननि पाकिस्तान खे पाण खे साबित कयो आहे त असां डिफेंस जे तौर ते पाण मज़बूत आहियूं, सफ़ारती तौर ते पाण मज़बूत आहियूं। अमन क़ाइमु करण लाइ असांजो जेको किरदारु आहे उहो तारीख़ी आहे। यानी तव्हां पंहिंजे किरदार जे ज़रिए, पंहिंजे उसूल जे ज़रिए, पंहिंजी ताक़त डिफेंस जे ज़रिए दुनिया खे इहो पैगाम ॾेई चुका आहियो ऐं जंहिंखे हाणे हर दुनिया जो हर मुल्क वञण लाइ तयारु आहे त पाकिस्तान न कॾहिं अॻु भराई थो करे, न कंहिंसां ज़्यादती थो करे, न हरूभरू किथे हमला थो करे। जेकॾहिं इंडिया खां असां विन विन पोज़ीशन ते बि आयासीं, पर जेकॾहिं सालिस को आयो उन वक़्त में अमेरिका आयो त असां सालिसी खे क़बूल कयोसीं। हालांकि त बाक़ी अधु कलाक जी बि मार न रही इंडिया पाकिस्तान जे लाइ, पर उनजे बावजूदि बि असां अमन जे ख़ातिर जेको आहे सालिस जो चवणु वरितोसीं ऐं जंग ख़तमु कईसीं। चलो अफ़गानिस्तान जो बि सूरत हाल आहे त हुन दहशतगर्दी जी कोशिशि कई त हुनखे जेको जवाबु ॾियणो जवाबु ॾियोसीं। 36 खां मथे हुनजी चौकियुनि ते कब्ज़ो करे साबित ॾेखारियोसीं त ताक़त जेको आहे जे ज़रिए असां करे सघूं था। पर वरी सालिस विच में आया, वरी सालिसनि जो असां चवणु वरितोसीं, वरी हुन जंग खे बि जेको असां स्लो कयोसीं। त असां किरदार जे ज़रिए दुनिया ते साबित कयो आहे त असां जंग जा हामी न आहियूं, पर मसलत कंदो त जवाबु ॾींदासीं। ऐं असां दुनिया में अमन चाहियूं था, जीअं पाकिस्तान में अमन चाहियूं था, ईअं दुनिया जे हर मुल्क में अमन चाहियूं था। त इहो जेको करेक्टर आहे पाकिस्तान जो, जेके सॼी दुनिया रिकग्नाइज़ करे रही आहे हिन वक़्तु। थैंक यू जमाई साहब। नाज़रीन, मां ॻाल्हि ॿोल ॿुधी GM जमाई साहब जी। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। सुभाणे नए प्रोग्राम में इन्ही टॉपिक ते ॿीहर ॻाल्हि ॿोल जो जारी कंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह।